अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हम स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल टे ॾींहं खां जेको आहे माना चइजे त हिकिड़ो वठवठा लॻी पई आहे, एक्टिवनेस नज़र अचे थी असांजी इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां। शहबाज़ गिल साहब कुझु कमेंट्स कया, रिमार्क्स ॾिना, उनखां पोइ उहो चैनल बि वियो, शहबाज़ गिल साहब बि पकड़ियो वियो ऐं पोइ हुनजा न्यूज़ डायरेक्टर्स इहे बि बुक थी विया, FIR इवन CEO बुक थी वियो। पर परवेज़ इलाही साहब त पोइ ते हटी विया, जेके तादीन पोइ ते नज़र अचनि था। लेकिन अञा ताईं PTI जेको इमरान ख़ान साहब हाणे अची स्टेटमेंट ॾिना आहिनि, हुन मां ज़ाहिर थिए थो इमरान ख़ान साहब अञा ताईं जेको आहे उहो बैक कनि था। ॾिसो, हीअ जेका उअं त ख़ैर हीअ जेको रिजीम चेंज जो इमरान ख़ान जो नैरेटिव हो त भई अमेरिका इन्वॉल्वड आहे ऐं पोइ हू असांजी इस्टेब्लिशमेंट ते क्रिटिसाइज़ करे रहियो त हू छो माठ रहिया ऐं हू छो इन या साज़िश थियणु ॾिनी, ऐं जेको सॼो बयानियो हुननि पंहिंजी हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि में ऐं पोइ हुन खां पोइ बाद में जेको ठाहिणु शुरू कयो त एंटी इस्टेब्लिशमेंट हू ठाहिनि पिया बयानियो, उन तेज़ हलंदो पिया आयो। तेज़ी ऐं ॻाल्हि तमामु हसास तॾहिं थी वई जॾहिं हीअ जेको बलूचिस्तान में हेलीकॉप्टर जो हादसो थियो ऐं हुन में शहीद थिया ऑफिसर्स, उन खां पोइ हिकिड़े सोशल मीडिया ते माण्हुनि जेको आहे उनखे ट्रोल करणु शुरू कयो ऐं उन वाक़े खे ऐं शहीदनि जे ख़िलाफ़ बि ॻाल्हायो, जेको बहरहाल क़ाबिल मज़म्मत हो। उन में ख़्याल इहो जेको इन्वेस्टिगेशन थी त हुन में PTI जा सोशल मीडिया जा एक्टिविस्ट जेके आहिनि उहे इन्वॉल्व हुआ। सो उन ॻाल्हि खे कुझु माण्हू वठ पकड़ बि थी, कुझु तनक़ीदूं बि थियूं, हीअ थियो पिए। लेकिन ॻाल्हि अञा सवाई थी वई जॾहिं हीअ जेको गिल साहब, शहबाज़ गिल साहब जेके आहिनि, हिन अजीबो ग़रीब ॻाल्हि करे छॾी, जो कल ARY ते ॻाल्हाई पिए। त हाणे उहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त कंहिं बि सूरत असां वटि या किथे बि जेका आहे उहो एक्सेप्टेबल न पई थी सघे त तव्हां हिकिड़े डिसिप्लिन इदारे में, हिकिड़ी फोर्स में चओ, हेठियुनि अफ़सरनि खे चओ त भई तव्हां कमांड न फॉलो कयो, ऑर्डर न वठो। हिते मतिलबु अजीब ग़रीब ॻाल्हि आहे न, म्यूटनी वारी ॻाल्हि। ॾिसो, फ़ौज के किथे बि दुनिया में फ़ौज में जमहूरियत न हूंदी आहे, चाहे पाकिस्तान हुजे, इंडिया हुजे, इज़राइल हुजे, अमेरिका हुजे, यूरोप हुजे, इंग्लैंड हुजे, को बि दुनिया जे मुल्क में फ़ौज में डेमोक्रेसी न हूंदी आहे ऐं न ई हुजणु खपे। छाकाणि त फ़ौज खे ट्रेन ईअं कयो वञे थो त भई जेको तव्हांजो सीनियर अफ़सर चए पियो, तव्हां अखियूं ॿूटे बिना सोचण सम्झण जे हुन कमांड खे फॉलो कयो। दैट्स वाई हिकिड़ी डिसिप्लिन्ड ऑर्गेनाइज़ेशन थींदी आहे। हिन में न करण जी, हुकुम अदूली जी का गुंजाइश ई न हूंदी आहे। छाकाणि अगरि गुंजाइश पैदा थी वञे, ऐं अॼु खां न, हीअ ज़माने खां जॾहिं मतिलबु हीअ जेके हाणे त हिकिड़ी मॉडर्न आर्मी आहे दुनिया में, पर जॾहिं हीअ रोमन्स जे दौर में, हिन दौर में फ़ौज जो सिपाही कीअं सोचींदो त न अलाए मुंहिंजो जेको कमांड आहे उहो सही फ़ैसिलो ॾिए पई या न पई। सो हिकिड़ी रिडिकुलस ॻाल्हि, हिकिड़ी रिडिकुलस ॻाल्हि जंहिंजी को मंतक ई न आहे, उहो शहबाज़ गिल कई। उन खां पोइ थियो त भई हुनखे शीशा तोड़िया विया, हुनखे ॿधो वियो, ज़ाहिर पुलिस ॿधो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान साहब ते अचूं था। उन खां पोइ जेको आहे हुन इमरान ख़ान या असद उमर अची इहो न चयो त शहबाज़ गिल जेको चयो आहे हू रिडिकुलस आहे, ग़लति आहे या लातालकी, न। हुननि चयो भई हुन अगरि कुझु ग़लति चयो आहे त हुनखे कोर्ट में अची बयानु ॾियणु ॾियो। त अगरि आऊं ईअं ॻाल्हि आऊं नथो चवां छा थियणु खपे, पर मिसाल कोर्ट में बयानु ॾियण लाइ बि हुनखे पहिरीं गिरफ़्तार कबो न, ज़ाहिर आहे उन जांच थींदी, चालान रिमांड वठिबो, पोइ चालान पेश थींदो, पोइ कोर्ट में हुनजो बयानु थींदो, त थींदो त इहो ई। हीअ को मिसिंग पर्सन त कोन थियो आहे शहबाज़ गिल। शहबाज़ गिल जेको आहे को मिसिंग पर्सन त कोन्हे। लेकिन ऐं छा पोइ हुनजी गिरफ़्तारी जी मज़म्मत बि न पिया कनि, पर हुन सां लातालुकी बि न पिया कनि। हिकिड़ो विचथरी लाइन PTI हिन मामले ते इख्तियार कई आहे त न शहबाज़ गिल जी मज़म्मत पिया कनि, न ई हुन सां लातालुकी कनि पिया, न ई हुनखे हिमायत पिया कनि, या मज़म्मत कनि या हिमायत कनि, न ॿई शयूं नथा कनि। हू चवनि था भई अदालत में हुनखे मौक़ुफ़ रखणु ॾियो। यानी ॿिए लफ़्ज़नि में हू हुन सां उहो हशर न पिया कनि जेको माज़ी में पॉलिटिकल पार्टीज़ या लीडर्स अहिड़े मौक़नि ते पंहिंजनि खे फ़ारिग़ करे छॾींदा आहिनि अज़ीम तर मुफ़ाद में। पर हींअर PTI जेका आहे शहबाज़ गिल खां जॾहिं की हू सम्झे पई त इहो जेको शहबाज़ गिल जो हीउ जेको आयो आहे बयानु, इहो हिननि जी ॻिची में पइजी वेंदो, पार्टी जी ॻिची में पइजी वेंदो। लेकिन हू हुन सां डिसोन न पिया कनि।
पर हू चवनि पिया त हुनखे अदालत में अचणु। पर इमरान ख़ान साहिब जो जेको अॼु मूं सॼी क़ौम सां ख़िताबु ॿुधो ऐं जेको हुनजो पहिरीं हिकिड़ो थल ॿुधो असद उमर बि, त ख़दशो ऐं डपु ऐं इम्कानात इमरान ख़ान साहिब वटि हाणे सवाइ आहिनि। हुन सॼी हिकिड़ी कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ जी लाइन ॿुधाई, हिकिड़ी साज़िशी थ्योरी जेका हले पई, त हुन में हू चवनि था त जेको ARY चैनल खे बंदि कयो वियो आहे उहो बि हिन में साज़िश आहे, त असांजे यूट्यूबर्स ऐं सोशल मीडिया वारनि खे बि बंदि कयो पियो वञे, जीअं मुंहिंजी आवाज़ केरु न ॿुधाए, मुंहिंजो मौक़िफ़ केरु न ॿुधाए। पाकिस्तान जी मक़बूल तरीन पार्टी PTI आहे बकौल इमरान ख़ान जे, ऐं फ़ौज खे विढ़ायो पियो वञे। हिन जो पोइ वरी हवालो ॾिए थो त 1970 जे ॾहाई में ईस्ट पाकिस्तान अञा न टुटो हो, मशरक़ी पाकिस्तान, त चई आउं वियो हुउसि हुते ईस्ट पाकिस्तान मैच खेॾणु, त उते मूं ॾिठो त हुते जी जेका वॾी वॾी पार्टी इशारो ज़ाहिर अवामी लीग शेख मुजीब रहमान जी अवामी लीग हुई, हुन में ऐं फ़ौज में शदीद वेछा हुआ। पोइ पाण ॾिठो त मुल्क टुटी पियो। सो इहा साज़िश थिए पई ज़ाहिर, जिन्हनि पॾही कुवतनि बकौल इमरान ख़ान जे त पाकिस्तान में रिजीम चेंज कराई आहे, हू पाकिस्तान खे सुखियो न ॾिसणु चाहींदा। इमरान ख़ान हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि कई, ॿ वॾियूं ॻाल्हियूं कयूं ॿियूं बि। चई त हीउ जेको अफ़गानिस्तान में ड्रोन थियो आहे, ज़ाहिर हवालो जेको रीसेंट ड्रोन थियो आहे, रीसेंटली त हिकिड़ो ई ड्रोन अटैक थियो आहे। चई त वेस्टर्न अख़बारनि में, मग़रबी अख़बारनि में, चई तव्हां पढ़ो त तव्हांखे इहो महसूसु थींदो त असांजी एयर स्पेस यूज़ थी आहे। भाई तव्हां मग़रबी अख़बारनि जी कीअं सां सहमत छो आहियो? या त तव्हां पंहिंजी इंफॉर्मेशन ॾियो, या तव्हां पंहिंजी इंफॉर्मेशन ॾियो, या पोइ तव्हांजो वज़ीर ख़ारजा जेको चए थो, या वज़ारत ख़ारजा जेके चए थी, फॉरेन मिनिस्ट्री, उन ते एतबार कयो। या तव्हां चओ न असांजी वज़ारत चए थी पॾही अख़बारूं ई लिखनि बि, पॾही अख़बारूं कुझु बि लिखनि। त चए पियो त हाणे ही असीं कंहिं ॿिए मख़मसे में न फासी पऊं। हाणे पोइ जेका ॻाल्हि कई ॾाढी मतिलबु जेके गौर सां शायदि थोरो ज़िक्र कयो, वरी तफ़सील में न वियो ख़ान साहिबु, उहो तमामु इम्पॉर्टेंट हुई। यासिर हुन चयो त ये जो अॼुकल्ह की ख़ैबर पख्तूनख्वा में जेको ही तहरीक तालिबान वारा TTP वारा ही जेको कार्रवाइयूं कनि पिया, मुंहिंजे MNAs ऐं मुंहिंजे वज़ीरनि खे थ्रेट्स अचनि पिया। ताज़ो यादि आहे PTI जे हिकिड़े MPA ते हमिलो बि थियो, जंहिंमें मुंहिंजो भाउ ऐं सौट को मारिजी विया, पाण बची वियो MPA। PTI जे हमरा ते हमिलो थियो, ऐं जेके ॻाल्हियूं बि हलनि थियूं त तमामु घणी दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग्स वधी वियूं आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा में। त इमरान ख़ान चवाणी त TTP जेको आहे ही कार्रवाइयूं करे पई, ऐं पोइ हैरत जो इज़हार कई, चए भई TTP त उहा हुई जेका एंटी अमेरिका हुई, ऐं ॿियनि लफ़्ज़नि में चई त आउं बि एंटी अमेरिका आहियां। ईअं न चई त भई आउं त जेको आहे पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तारी चाहियां पियो, यानी अमेरिका जो इन्फ्लुएंस हटाइणु चाहियां पियो। त चई त पोइ ही TTP मुंहिंजे ख़िलाफ़ु छो थी वई आहे? भाई मुंहिंजे ख़िलाफ़ु छो, मुंहिंजी पार्टी जे वारनि खे छो पियो धमकियूं ॾे? त चई ये भी उस साज़िशी थ्योरी का हिस्सा लगता है मुझे। किथे सो ही इज़ निटिंग अ बिग कॉन्स्पिरेसी। मतिलबु हू जेको थियो न, ॾिसे पियो त ही ताना बाना मुख़्तलिफ़ शयुनि जा हुनखे निट करे पियो इमरान ख़ान फॉर हिकिड़ी लार्ज स्केल कॉन्स्पिरेसी वारी हिकिड़ी थ्योरी ठाहे पियो इमरान ख़ान साहिबु। ऐं हुन में ॿई शयूं हुयूं न सही। ॾिसो, हिकिड़े पासे चए पियो त मूंखे नाहिल करण जी कोशिशि थिए पई, मुंहिंजी पार्टी खे तोड़ण जी कोशिशि थिए पई, ऐं जॾहिं TTP जो ज़िक्र करे पियो त ख़ुदा न ख़ास्ता हू हिकिड़ी फिज़िकल थ्रेट जी ॻाल्हि करे पियो। ख़ुदा न ख़ास्ता हू त चए पियो इमरान ख़ान साहिबु, त यानी हर तरीक़े सां इमरान ख़ान चए थो त मूंखे ऐं मुंहिंजी पार्टी खे जेको आहे मंज़र तां हटाइण, लफ़्ज़ इस्तेमालु कई कि असांखे जेको आहे कट टू साइज़ करण जी ॻाल्हियूं थियनि पियूं। यानी इमरान ख़ान चए पियो त असांजो क़द नंढो करण जी कोशिशि थिए पई। पोइ इमरान ख़ान साॻे वक़्त में चए पियो त मेरी किरदार कशी की मुहिम भी शुरू होगी और मुझे ज़लील करने की कोशिश होगी। यानी ज़लील तव्हां लफ़्ज़ इमरान ख़ान इस्तेमालु कयो, माना बदनाम करण जी कोशिशि। उहे ख़बरूं बि हलनि त पियूं मार्केट में, त शायदि कुझु ॿियूं वीडियोज़ ऐं ऑडियोज़ ईंदियूं। त चइबो मक़सदु इहो आहे, चइबो हिन सॼी ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त जीअं आऊं ऐं मुंहिंजी पार्टी जेके आहिनि हू साइज़ नंढो करे वठनि। पर चए पियो इलेक्शन मसइले जो हल आहे। सो ख़ान साहिबु डिफेंसिव ते त वियो आहे, ऐं हीअ शहबाज़ गिल हुनखे जेका महिरबानी कई आहे हुन ते
हिन महिल PTI खे को ही ॻाल्हि वारो नथी खाए, छाकाणि त इहा ॻाल्हि ख़ुदि जेके मुख़्तलिफ़ इदारनि में PTI या इमरान ख़ान जा हामी बि हूंदा एज़ प्रोफेशनल्स, उन्हनि खे बि इहा ॻाल्हि न वणी हूंदी त ही कहिड़ी तरग़ीब पिया ॾियो। ऐं जेको शहबाज़ गिल साहिबु आहे शायदि अमरीकी नेशनल आहे, सिटीज़न आहे शायदि, अमेरिका जो शायदि सिटीज़न आहे। हाणे हू भले अमरीकी सिटीज़न हुजे पर पाकिस्तान में वेही इहे ॻाल्हियूं करणु ज़ाहिर आहे इहो को हुन पंहिंजी पार्टी सां ऐं इमरान ख़ान सां का सॼणाइप न कई आहे हिन महिल। ऐं इमरान ख़ान खे बि हाणे जेको 13 अगस्त ते जेको हुन पहिरीं सोचियो हूंदो त जेको ऐलान करिणो हो, शायदि हाणे वरी बि सोचे हूंदे, सेकेंड थॉट ॾे। अच्छा, कॉलर आहिनि असां गॾु, परवेज़ ख़ासकली लालू राइम जी। ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। जो सवाल इहो आहे त गुज़िरियल ॾींहं जेके अॻ में पियो ॾेरलाल में जेको वाक़ियो पेश आयो, हिकु मस्जिद जे हिनखे मदरसे मंदर नंढड़नि सां बदफ़ेली कई वई, ऐं वरी उनजे ख़िलाफ़ जेको अहिड़ो को वॾो को एक्शन न खयो वियो सिंध में, या सिंध पुलिस पारां या सिंध हुकूमत पारां। वरी हाणे ताज़ो सोशल मीडिया ते हली रहियो आहे त असांजे गंबशदारकोट ज़िले में घटर शहर आहे, उते अहिड़ो ई वाक़ियो पेश आयो आहे। छा सिंध पुलिस मजबूर आहे अहिड़नि फकीरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण लाइ, या को वॾो हथु आहे हिननि जे पोयां? ठीकु आहे साईं। ॿियो कॉलर? अच्छा सही साहब, हाणे इहो मूंखे ख़बर न आहे, पर हिकिड़ो त को अहिड़ो हो जे मदरसे में इहा ज़्यादती कई ॿार सां, उहो त मूं ॾिठो त गिरफ़्तार थी वियो। ज़ाहिर पुलिस फाई त नथी ॾेई सघे, मुंहिंजो ख़्यालु आहे त गिरफ़्तार थी वियो, अगरि न थियो त थियणु खपे। ऐं हींअर वरी ॿियो चओ था थियो आहे त वरी गिरफ़्तार थियणु खपे। इन्हनि सॼे स्कूल्स में, मदरसनि में ॾिसो, स्कूल में बि चाइल्ड अब्यूज़ जा मामला थींदा आहिनि, ट्यूशन्स ते मामला थींदा आहिनि, त ज़ाहिर मदरसे में जेके ही मौलवी साहिबान खे पढ़ाइनि पिया, इहे बि उस्ताद आहिनि। सो उस्तादनि जेके उस्ताद अहिड़े के अमल कुधे अमल में थियनि था, उन्हनि खे शर्म अचणु खपे, उन्हनि खे उस्ताद चवण ई ग़लति आहे। बहरहाल उन ते एक्शन थियणु खपे, जेको कानूनी कार्रवाई थियणु खपे। अच्छा, जेको इमरान ख़ान साहिबु हेॾी वॾी कॉन्स्पिरेसी जोड़नि था पिया, ऐं इहे थ्रेट्स ॾियनि था त मुल्क टुटी सघे थो, मिसालूं ॾियनि था पुराणियूं, त कदु घटाइण में छा बुरो आहे? ॾिसो, हू सम्झनि था त उनजो कदु घटाइण जेका आहे ख़ुदि मुल्क जे ख़िलाफ़ कॉन्स्पिरेसी आहे। ऐं ॾिसो, इहा ॻाल्हि आऊं तव्हां सां इतफ़ाक़ नथो कयां असां, शहबाज़ गिल कहिड़ी ही जेको फिज़ूल रिडिकुलस खां वधीक ॿियो को लफ़्ज़ नथो थी सघे, लेकिन ही कहिड़ी ॻाल्हि थी, अगरि इमरान ख़ान जो कदु वॾो आहे सियासी तरह, अगरि माण्हू हुनखे चाहिनि पिया त 4 माण्हू कीअं वेही फ़ैसिलो कंदा कदु घटाइजे, छो घटाइजे? अगरि नवाज़ शरीफ़ जो कदु वधी वञे थो अवाम में, त केरु थींदा आहिनि 4-6 माण्हू वेही या 2-3 माण्हू वेही फ़ैसिलो करणु त हाणे नवाज़ शरीफ़ जो कदु घटाइजे छाकाणि त असांजी ॻाल्हि पूरी नथो ॿुधे? इहा कहिड़ी ॻाल्हि थी? इहा त लॉजिक न आहे। बाक़ी ज़ाहिर आहे हिकिड़ी मतिलबु इहा कहिड़ी क़ुर्बानी तव्हां इमरान ख़ान खां घुरो पिया? इहा क़ुर्बानी अगरि इमरान ख़ान खे ॾियणी हुई त पोइ इहा पीपल्स पार्टी भुट्टो खे बि ॾियणु खपे हा, बेनज़ीर साहिबा खे बि ॾियणु खपे हा, पोइ नवाज़ शरीफ़ खे बि ॾियणु खपे। जेको हुन महिल जो जेको हुकुम थिए पाड़े वारा ॾियनि, तव्हां चओ था त इस्लामाबाद वारनि खे ॿुधणु खपे, इहो तव्हांजो ख़्यालु आहे, ऐं एग्री कया। इहा लॉजिक छा पोइ डेमोक्रेसी त न थी न? ॾिसो, आउं हिन जे हक़ में न आहियां त इहो को हू थिए, लेकिन पॉइंट इज़ कि अगरि इमरान ख़ान जो कदु आहे पोइ ठाराइण में तव्हांजो ई हथु हो न। एग्ज़ैक्टली, जी हा, जी हा, जी हा। जेका हाणे अली साहब, पर पोइ हीउ जेको जस्टिफाई आहे कहिड़े तरीक़े सां बि हिकिड़े चैनल ते बैन थियणु, CEO, ॾिसो इहो त अनफॉर्चुनेट आहे न। मतिलबु हिन पर्टिकुलर किसे खे न, ऐं हिन जी शहबाज़ गिल खे कंहिं सूरत जस्टिफाई नथो करे सघिजे। ऐं हिन ते चैनल्स खे पंहिंजो हिकिड़ो चेक एंड बैलेंस रखणु खपे त केरु छा थो ॻाल्हाए, लेकिन हाणे की कॉन्स्पिरेसी में चैनल खे शामिलु करणु, चैनल छो कॉन्स्पिरेसी कंदो? असां वटि धुर त आहिनि न यार, हाणे इहो त कोई राज़ न आहे न। राज़ ई न आहे। जी हा, इमरान ख़ान बि चए पियो त रुगो ARY मुंहिंजो मौक़ो हलाए पियो, ऐं चए पियो जो दूसरे चैनल, पाण सभिनी ख़बर आहे दूसरे चैनल कहिड़ा आहिनि। सो लेकिन मूं पढ़ियो पिए, कंहिं मूंखे फॉर्वड कयो, जेके CEO आहिनि ARY जा, सलमान इक़बाल साहब, उन्हनि जो हो त भई हीउ वक़्तु अॼु ARY जो आहे, सुभाणे के ॿिए ते अची सघे थो। त मूंखे यादि आयो त जियो जा मीर शकील रहमान खे जॾहिं नैब गिरफ़्तार कयो इन इमरान ख़ान जी हुकूमत, ऐं ॿिया चैनल उन महिल जेके आहिनि ढोल वॼाए रहिया, त हू जियो वारा बि चवनि पिया त भई अॼु असांजो वक़्तु आहे, सुभाणे तव्हांजो अची सघे थो।
अच्छा साॻी ॻाल्हि हू पिया कनि, वरी ॿिए जो वारो ईंदो त ही माठूंदा, वरी हू गोड़ कंदा। पर ॻाल्हि इहा आहे त अगरि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ प्रेस जो इशू आहे, त फ्रीडम ऑफ प्रेस जेको आहे उहो सिर्फ़ु ज़ाती झगड़ो सहाफ़ी जो न हुजणु खपे त मूंखे तकलीफ़ पहुचे त मूंखे सहाफ़त यादि अची वञे, आज़ादी सहाफ़त यादि अचे। ॻाल्हि इहा आहे त आज़ादी सहाफ़त हूंदी त अॼु मूं ते तकलीफ़ आहे, सुभाणे तव्हां ते बि तकलीफ़ हूंदी, अगरि न आहे, अगरि आहे त अॼु मूंखे बि तकलीफ़ न थींदी, सुभाणे तव्हांखे बि न थींदी। पर हिते जेको ठीकु आहे कॉम्पिटिशन आहे, बिज़नेस राइवलरी आहे, लेकिन हिकिड़ी हिन मामले में असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेको आहे हुनजो को माज़रत सां आउं त हुनजो हिसो आहियां, पर हिननि वटि को हू न आहे हिकिड़ी हिकिड़ो लार्जर इंट्रस्ट नथा ॾिसनि। पर्सनल इंट्रस्ट तमामु हावी हूंदो, अख़बारनि में बि हूंदो, पर जॾहिं लार्जर इंट्रस्ट ईंदो हो फ्रीडम ऑफ प्रेस जो, त पोइ मुख़्तलिफ़ इदारा, पोइ मुख़्तलिफ़ वर्किंग जर्नलिस्टनि जा इदारा, हिते ईअं नथो थिए। जी साईं। असांखे इहो अर्ज़ु कल शहबाज़ गिल खे इस्लामाबाद में बनीगला जो पकड़ियो वियो, बटन सां गाड़ी जा शीशा तोड़िया विया, हुनखे अॼु अदालत में पेश कयो, त हुनजे कपिड़नि ते खून लॻल हो। ॿियो इहो असांजो एयरवाइज न्यूज़ पूरे पाकिस्तान में बंदि थी वियो आहे। बसि इन तरीक़े साहिब खां असांजो सवाल आहे त वाक़ई इहो हुकूमत छाजे करे, छो पई करे, साफ़ियुनि ते पाबंदी थी हणे, साफ़ियुनि ते केस दाख़िल था थियनि। ठीकु आहे। अदी जी ॻाल्हि मूंखे पूरी सम्झ न आई, चयमि त को हुननि जो बेरोज़गार आहे, अदी हाणे अलाह करे सिंध जे समूरनि बेरोज़गारनि खे रोज़गार सां लॻनि, अलाह सभिनी खे बचनि खे सुखियो रखे। साईं हाणे रत लॻल त हू हाणे वीडियो साम्हूं अची वई आहे, उन में शहबाज़ गिल खे धक त कोन हया अथनि, पर हाणे शीशो बराबरि भंगो अथनि गाॾी जो, सो उनखे हाणे मूंखे ख़बर न आहे छा, पर हू चवनि पिया धक वक हया, इमरान ख़ान बि चए पियो, पर उन वीडियो में नज़र न आया, पोइ बाद में धक हया हूंदो, उहो वीडियो थोरी रिलीज़ कई अथनि। ऐं जेको ही सहाफ़त त मां ॻाल्हाए आयुसि त बदकिस्मती आहे त असीं लार्जर इंट्रस्ट नथा ॾिसूं, जेके ख़ुदि मीडिया वारा ई आहिनि। हुकूमतनि जो त इहो कमु आहे, कल जियो जे मालिक खे अरेस्ट कयल हो, अॼु ARY जे मालिक ते FIR दाख़िल थियल आहे, कल जियो जा माण्हू गिरफ़्तार थींदा, हुननि जा चैनल्स बंदि थींदा, अॼु ARY जा बंदि थियनि पिया, सुभाणे वरी कंहिं ॿिए जा थींदा। सो लेकिन अगरि मीडिया मतिलबु हिन में को हिकिड़ी कलेक्टिव को नथी रिस्पॉन्ड करे, ऐं छाकाणि त कमर्शियल ऐं फाइनेंशियल इशूज़ एतिरा वॾा आहिनि जो हुननि खे ओवरऑल जेका फ्रीडम ऑफ मीडिया आहे उहा प्रायोरिटी नज़र नथी अचे। बदकिस्मती आहे, पर सिर्फ़ु हिकिड़नि न कयो आहे, सभई कनि था। अच्छा, पर असांजा सियासतदान बि त ईअं ई जॾहिं भई ऐं सिंधी मीडिया ते कुझु अची वञे त मजाल उर्दू मीडिया ते तव्हांखे का ॻाल्हि नज़र ईंदी। जी हा, सवाल ई जी हा। सो इहो त आहे न, असां वटि ही जेके सो कॉल्ड हिकिड़ा जेके फर्स्ट ईयर जा चैनल्स आहिनि उर्दू में, हू सम्झनि था हुननि खे पाण खां अॻिते त का शइ नज़र नथी अचे, बदकिस्मती आहे। ऐं सियासतदान बि त असां इहे ई आहिनि, जीअं माना थोरो ई पोइ ते वञे 4 साल 5 साल पहिरियां त जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब खे मतिलबु PMLN खे अगरि पोइ ते करिणो हो त इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो अॻिते अची विया, हाणे वरी हीअ अॻिते अची विया। एग्ज़ैक्टली ॻाल्हि इहा ई आहे त ही असां वटि जेको शॉर्ट साइटेड मतिलबु माण्हू दूर अंदेशी जो मुज़ाहिरो नथो करे, मतिलबु त भई ठीकु आहे हुन सां थिए पियो, छा चइबो आहे पंजाबी में त दुश्मन मरे त नहीं हंसदा चाहिदा, नहीं हंसणा चाहिदा आहे, सजण बि मरजांदा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त सुभाणे पाण ते बि अची वञे थी। माण्हू जेके आहिनि दूर अंदेशी जो मुज़ाहिरो नथा कनि, बिल्कुलु सही था चओ। नवाज़ शरीफ़ कामे ते नाहिल थियो त इमरान ख़ान मिठाइयूं बि विरायूं, अॼु इमरान ख़ान खे जेको आहे हिन ते अगरि नाहिल कंदा त नवाज़ लीग वारा मिठाइयूं विराईंदा, पोइ वारे वटे थींदो रहंदो। पोइ इन लाइ हीउ जेको नवाज़ शरीफ़ ऐं शहीद मोहतरमा जेको आहे, हीउ जेको मीसाक जमहूरियत थियो, हीउ इन ई लाइन्स ते थियो, छाकाणि त 88 खां 99 ताईं कॾहिं हुनखे हटाइबो, हुनखे गॾु मिलाए हुनखे हटाइबो, हुनखे गॾु मिलाए हुनखे हटाइबो, त ॿिन्ही खे रियलाइज़ेशन थी, ॿिन्ही खे हिकिड़ो ख़्यालु आयो त मोहतरमा शहीद खे बि नवाज़ शरीफ़ खे बि त भई हाणे असीं पाण में छो विढ़ंदा रहूं। जंहिंखे इमरान ख़ान चए थो NRO ऐं मुकमुक आहे, इहो न हो। आई थिंक इट वॉज़ अ पॉलिटिकल हिकिड़ी मेच्योरिटी हुई त भई सियासी मुखालफ़त कबी, लेकिन ॿिए जे इशारे ते गुॾो थी न नचबो। जी हा, जी हा। उहो हुननि कयो पाण में, ख़ैर पोइ मोहतरमा खे न मिलियो, ज़िंदगी न रही, लेकिन हींअर बि छा पियो थिए, इमरान ख़ान जो जेको हिकिड़े पेज ते आहियूं, हिकिड़े पेज ते आहियूं, इहो जेको 1 पेज नैरेटिव हो,
उन ते ही सभु नाराज़ हुआ, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, मौलाना फज़ल रहमान, ANP सभु नाराज़ हुआ। अॼु ही सरकार ऐं इस्टेब्लिशमेंट हिकु पेज ते आहे त इमरान ख़ान नाराज़ आहे, पर ॾिसण त हुननि खे बि खपे न 11 जमातनि खे, जी हा, त ही वक़्तु मटंदे देरि त नथी लॻे। हालांकि उनखे त एक्सपीरियंस आहे, उहो त करे चुका उहो त अॻु में भोगे चुका आहिनि, भोगे चुका आहिनि सभु कुझु इहो। पर प्रॉबली ॻाल्हि इहा आहे त जेका ॻाल्हि हिकिड़ी पॉलिटिकल सोच हुजणु खपे आहे इमरान ख़ान खे पंहिंजे टेन्योर में, हुनखे हिकिड़ो चांस मिलियो हो, पर शायदि हू एतिरो मुहताज हो हुन पेज ते रहण लाइ, ऐं जेके हुन पेज ते हुनखे रखियो वेठा इमरान ख़ान खे, उहो न पिया चाहिनि त ही पॉलिटिकल हिकिड़ी हार्मनी ऐं हिकिड़ी पॉलिटिकल सियासी हिकिड़ी मुफ़ाहमत सां मुराद मुक़ाद न थींदो आहे यार, हिकिड़ी वर्किंग रिलेशनशिप त थींदी आहे न। ऐं हींअर बि इमरान ख़ान साहब एग्ज़ैक्टली हिन ॻाल्हि में इमरान ख़ान साहब लचक न ॾेखारी, ऐं न हींअर शायदि ॾेखारे अॻिते हली, पर अॼु पाण इमरान ख़ान पंहिंजी क़ौम सां ख़िताब में फ़रमाए पियो त हिन मुल्क जो हीअं सभिनी खां वॾो मसइलो पॉलिटिकल स्टेबिलिटी न हुजणु आहे, सियासी इस्तेकाम न हुजणु आहे। इहा ॻाल्हि पाण 3 महीननि खां क़रीब चऊं पिया, हाणे अॼु ख़ान साहब पाण पियो चए त भई पॉलिटिकल स्टेबिलिटी कॾहिं ईंदी, कीअं ईंदी? पॉलिटिकल स्टेबिलिटी तॾहिं ईंदी जॾहिं जेके मेजर पॉलिटिकल फोर्सिस आहिनि हू पाण में कंहिं वर्किंग रिलेशनशिप ते ईंदा न, तॾहिं त वर्किंग पॉलिटिकल स्टेबिलिटी ईंदी। बाक़ी सिर्फ़ु तव्हां हुकूमत में अची वञो त पॉलिटिकल स्टेबिलिटी अची वेंदी छा? अच्छा भाई, जेको आर्टिकल 62F जी जेका तलवार चयो वञे तो इमरान ख़ान साहब जो था लड़के थी, असद उमर साहब तो चवनि था त कोई तलवार नहीं लड़के, अगर इतना इमरान खान साहब बहुत बड़ा लीडर है और अगर आपको नायल कराना है ऐसे लीडर को तो फिर आप नया कॉन्स्टिट्यूशन लाना पड़ेगा। नहीं, नया कॉन्स्टिट्यूशन क्यों लाना पड़ेगा? बहरहाल ॾिसो, वरी वही ॻाल्हि, ही माज़ी में कोशिशूं थियूं आहिनि, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे शहीद के बार बार चवां तो हुनखे त जिस्मानी तरह हटाए छॾियूं, पोइ सियासी तरह हटाए सघियसि। ज़ियाउल हक़ मरंदे मरी वियो, भुट्टो खे मारे सघियो सियासी तरह। सो नवाज़ शरीफ़ खे सियासी तरह ख़तमु करे सघिया छा? 2 दफ़ा कोशिशि थी नवाज़ शरीफ़ ते, हिकिड़ो दफ़ो हुनखे एग्ज़ाइल में मोकिलियो वियो, ॿियो दफ़े हींअर, पोइ छा थी वियो? जी हा, इमरान ख़ान खे कोशिशि करे ॾिसी वठनि, वक़्त जो ज़ियान आहे। ऐं असां ऐं इस्टेब्लिशमेंट, यानी असां सां मुराद पॉलिटिकल फोर्सिस बि ऐं असांजी इस्टेब्लिशमेंट शायदि पंहिंजे माज़ी मां असीं कुझु बि नथा लेसन ड्रॉन जंहिंखे चइबो आहे, ही शयूं ट्राए थी चुकियूं आहिनि। जी हा, लेट्स डू समथिंग डिफरेंट। जी हा। अच्छा भाई, हेॾो मतिलबु इहो चइजे त पॉलिटिकल पार्टीज़ क्लेम कंदियूं आहिनि त असां वाक़ाइदे जेको थियो भुट्टो साहब जी शहादत थी या जेको बि थियो, हुन खां बेनज़ीर साहिब जी शहादत थी, त सिविलियन सुप्रीमेसी त न अची सघी पोइ। ॾिसो, सिविलियन सुप्रीमेसी कीअं ईंदी? सिविलियन सुप्रीमेसी हिकिड़े प्रोसेस में ईंदी न। उहो प्रोसेस असां वटि कीअं हलंदो जॾहिं असांजी पॉलिटिकल पार्टीज़ समूरियूं ऐं इस्टेब्लिशमेंट हिकिड़े पेज ते हुजनि त पॉलिटिकल सुप्रीमेसी हुजणु खपे, न त कीअं ईंदी? चवण सां त कोन अची वेंदी। या पोइ तरीक़ो आहे त समूरी पॉलिटिकल फोर्सिस हिकिड़े प्रोसेस में हिकिड़े डिघे हुन में हिक ॿिए जे रुगो इक़्तिदार हासिल करण लाइ पलटियूं न खाइनि, ॿिए पासे न ॾिसनि, हिक ॿिए जे साम्हूं थियनि। असां वटि त हुते आसरो हुतां हूंदो आहे न, आसरो मिली वेंदो आहे, पोइ देरि ई न थींदी आहे। अच्छा, किथे न किथे 90s वारी सिचुएशन वापसि न अची वई आहे त इमरान ख़ान साहब हिकिड़ी पार्टी ऐं बक़ाया सभु हिकिड़ी पार्टी, 2 पार्टियूं थी वियूं, वरी हाणे ॿीहर बि साॻे जमहूरियत थिए हिननि ॿिन्ही जे विच में। ॾिसो, न ईअं न आहे। हुन में छा थींदो त हू जेके बाक़ी मांदा पार्टियूं हूंदियूं 80s वारी सियासत में, 90s वारी सियासत में, उनमें नवाज़ नसरुल्लाह ख़ान वारा हूंदा, ही हूंदा, उहो जॾहिं मोहतरमा शहीद अपोज़िशन में हूंदी त हुन सां गॾु बीह रहंदा, वरी इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ अपोज़िशन में हूंदो, हुन सां बीह रहंदा। हींअर फ़िलहाल इमरान ख़ान तनहा आहे, ऐं आउं नथो सम्झां त हिन मेजर पॉलिटिकल पार्टीज़ सां की नियर फ्यूचर में त मूंखे ठा थींदे नज़र नथो अचे। लेकिन हाणे ना इज़ पॉइंट इज़ के हिकिड़ो दफ़ो इहो आउं हिन ॻाल्हि सां त ईअं न त इमरान ख़ान चए थो, आउं पर्सनली बि हिन शुरू खां हिन मौक़िफ़ जो आहियां त ज़िद छा जी आहे? पॉलिटिक्स आहे, डेमोक्रेसी आहे, फ्रेश इलेक्शन्स करायो, मेक श्योर कि फ्री एंड फेयर इलेक्शन्स थियनि, ऐं हिकिड़ो दफ़ो कलेक्टिव विज़डम खे, पाकिस्तान जी इज्तिमाही फ़हम खे इजाज़त ॾियो त हू पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए, जेको अचे।
उहो नथा करणु चाहिनि त पोइ उहो इमरान ख़ान वारी ॻाल्हि या इमरान ख़ान न बि चए त असीं नंढे हूंदे खां ॿुधंदा ॾिसंदा पढ़ंदा आया आहियूं त कुझु माण्हू आहिनि 3-4-5 माण्हू आहिनि पर्सनल विम्स ते पर्सनल मुफ़ादात ते फ़ैसिला थियनि था ख़तमु थिए हिकिड़ो दफ़ो लेट द कलेक्टिव विज़डम डिसाइड जजमेंट रुको अदालतनि जा फ़ैसिला ॿुधंदा आया आहियूं भला हिकिड़ो दफ़ो पाकिस्तान जे आवाम खां बि फ़ैसिलो कराए वठो ईमानदारी सां पर असां वटि जीअं बदकिस्मती सां जेके जुडिशल फ़ैसिला आहिनि उहे मैन्युपुलेट थींदा आहिनि ईअं आवाम जे फ़ैसिले खे बि मैन्युपुलेट कयो वञे थो हिकिड़ो दफ़ो फ्री एंड फेयर ट्रायल थियणु ॾियो लेट द पीपल ऑफ पाकिस्तान डिसाइड यार हिन में छा बुराई छा आहे पीपल ऑफ पाकिस्तान ते यकीन न आहे न पीपल ऑफ पाकिस्तान ते यकीन न आहे त हू मर्ज़ी जो फ़ैसिलो न ॾींदा खणी ईंदा न सही छा ग़लति सही इहे ई आहिनि न जी हा पेरीगिरी अचणा भई ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ग़लति माण्हू बि खणी ईंदा त उन्हनि ते ई हुकुमरानी कंदा न जी हाँ कॉलर नज़ा गॾु आमिर अली कराची मां जी आमिर साहब छा चवणु चाहींदा जी there are two things but different ideas जे हवाले सां ओपिनियन रिक्वायर्ड आहे हिकु त जेको गिल साहब जन जेके ही हैज़ प्रूव्ड हिम टू बी ए पॉलिटिकल हॉक्स जेको हुननि रवैयो इख्तियार कयो ऐं जेका लैंग्वेज इस्तेमालु कई त हिन सां कहिड़ो बेनिफिट गेन करणु चाहियो थी PTI ऐं हाणे हुनजा जेके रिपरकशन्स आहिनि उनजो केतिरो इम्पैक्ट ईंदो हिननि जे पॉलिटिकल जेको अथनि फ्यूचर हुन ते ऐं एज़ इट हैज़ बीन सेड बाय अली साहब त ही इज़ अमेरिकन त छा विल इट बी पॉसिबल फॉर हिम त अहिड़ी तरह जी लैंग्वेज अमेरिका में यूज़ कनि जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त शायदि अहिड़ी तरह जी लैंग्वेज या अहिड़ी तरह इंस्टीट्यूशन्स खे क्रिटिसाइज़ तव्हां अमेरिका में बि कंदा त यू विल बी पुट बिहाइंड द बार्स ऐं ॿियो हिकिड़ो आइटम जेको मैटर विच इज़ वेरी सीरियस उहो आहे त सिंध में जेके रीसेंट बरसातूं थियनि हुन सां ज़री जेके इजनासनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे ख़ासि तौर जेके नंढा आबादगारनि त इन हवाले सां सिंध जी जेका ज़री खातो आहे उहो कहिड़ी तवजो ॾिए पियो या हुन तरफ़ को उन्हनि खे को रिलीफ प्रोवाइड करण लाइ के एक्शन्स कया विया आहिनि या वज़ीर साहब को हिन बारे में ऐलान कंदा या हिन तरफ़ तवजो आहे या शायदि उहो जीअं आम तरह सां चवंदड़ साईं जिन ख़्वाब ॾिसणा आहिनि त पूरी का उन्हनि खे रहनुमाई मिलंदी इन हवाले सां हाईलाइट कंदा त महिरबानी थींदी थैंक यू वेरी मच ठीकु आहे आमिर साहब आमिर साहब जेका ॻाल्हि कई तव्हां शहबाज़ गिल जे हवाले सां एक्सक्यूज़ विकेबुलरी बट मूंखे रेडिकुलस खां अलावा ॿियो को लफ़्ज़ सम्झ नथो अचे बिकॉज दिस इज़ नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट अगरि इस्टेब्लिशमेंट खे तव्हां क्रिटिसाइज़ कयो पिया उहो त ठीकु आहे अॼुकल्ह कंहिं ज़माने में इहो बि अलाउड न हूंदो अॼु बहरहाल ओवर द पीरियड इहा ॻाल्हि थी वई आहे त ठीकु आहे जी इस्टेब्लिशमेंट हीअं करे छॾियो इस्टेब्लिशमेंट हू करे छॾियो असां रिजीम चेंज में हिसो फलाणो अॼु इमरान ख़ान हुनजी नवाज़ शरीफ़ जी ऐं मरियम नवाज़ जी बि पुराणी क्लिप्स ॾेखारे पियो हू बि प्रेज़िडेंट जेके चीफ आहिनि उनजा नाला खणनि पिया इहो त वरी बि फबे पियो तव्हां हुननि जी जेका हिकिड़ी हराकी आहे तव्हां हुननि जी जेका हिकिड़ी चेन ऑफ कमांड आहे हुन सां उनजो पॉलिटिक्स सां छा वास्तो आहे जी हा हिकिड़ी रेडिकुलस ॻाल्हि आहे न मतिलबु एक्सक्यूज़ माई विकेबुलरी बट मूंखे ॿियो को वर्ड न पियो सम्झ में अचे रेडिकुलस खां अलावा त जेको सेंस छा हो ऐं ज़ाहिर आहे हिन जो रिपरकशन्स थींदा ऐं PTI ऐं हिनखे हिकिड़े थोरे अरसे लाइ हिनखे भोगणो पवंदो ॿी ॻाल्हि तव्हां इंफॉर्मेशन आमिर साहब थोरो चेक करे वठिजो ॿी ॻाल्हि ईअं न आहे जीअं तव्हां चओ पिया त अमेरिका में त पंहिंजो झंडो साड़े छॾींदा आहिनि हुते हिकिड़ो डिफरेंट मामिलो आहे ख़ैर आउं नथो चाहूं असां वटि एक्सेप्टेबल हुजणु खपे न हुजणु खपे आउं बहस में नथो पां पर आउं तव्हांखे ईअं ई फैक्ट चेक ॾियां पियो अमेरिका में यू कैन से और डू वट एवर यू नॉट डू बट यू कैन से उते तौहीन मुल्क एतिरो जल्दी उन्हनि जो ख़तरे में न अची वेंदो आहे उते उन्हनि जा मामलात ॿिया आहिनि उनजा झंडा साड़ींदा आहिनि हिलरी क्लिंटन ते चार्ज हो त हिलरी ते हो शायदि हा हिकिड़े हिलरी क्लिंटन ते चार्ज हो त हुन झंडो साड़ियो उते असां वटि त इहो तसवुरु न आहे सो असांजो हुननि जो मिसाल उहो मिसाल तव्हांजो ठीकु न आहे बाक़ी आउं चवां थो चवणु न खपे आहे कुझु सेंस न आहे इट्स रेडिकुलस उहा हिकिड़ी पंहिंजी जाइ ते ॻाल्हि तव्हां सही चयो सही त हाणे ज़रात खातो वज़ीर साहब आहिनि मंज़ूर वसाणी साहब हाणे ख़्वाब वाब ॾिसंदा अलाए करे को पाकिस्तान सिंध लाइ को सुठो ख़्वाब ॾिसनि त हिन बरसातनि में जेका तबाही आई आहे पर हुननि बि ख़्वाब वाब बि न पिया ॿुधाइनि ख़्वाब मां आसिरो त मिलंदो हाणे वसाणी साहब ख़्वाब बि न पियो ॾिसे अॼुकल्ह अलाए छा सो सियासी ख़्वाब न ॾिसे इहो ॿुधाए वठे त ज़रात सां जेका तबाही ईंदी हिन में केतिरा लखे माण्हू जेके आहिनि उहे दरबदर थिया आहिनि केतिरो अरबे रुपए जो नुक़सानु थियो आहे
केतिरे माण्हुनि जा पर्सनल कंहिं नियाणियुनि जी शादी रुकिजी वई हूंदी, कोई व्याजखोरनि जे हवाले जेके माण्हू थींदा हिन खां पोइ, इहो सभु कुझु जेको थींदो वसाण साहिबु अला करे को ख्वाबु ॾिसे। पर रिलीफ जो ऐलान आमिर साहिबु अॻे ज़रात खाते वारे खे न करिणो हूंदो आहे, उहो चीफ मिनिस्टर करे सघे थो, जी हा, उहो कैबिनेट करे सघे थी। जेको रिलीफ जो ऐलान आहे उहो हिकिड़ो वज़ीर नथो करे सघे। कॉलर सां गॾु मोहम्मद कासिम रूंजो सांगड़ मां। जी रूंजो साहब, छा चवणु चाहींदा? अली कारी साहब खां इहो सुवाल हुयो त जेका ही पंहिंजी मौजूदा हुकूमत आहे इहा कहिड़ी सियासत हले थी? हिकु त डेली जेको आहे सो हुननि जो प्रेस कॉन्फ्रेंस हो, हींअर बि मरियम नवाज़ जी प्रेस कॉन्फ्रेंस हली पई, जो नुमाइंदो गिरफ़्तार असां पंहिंजी मीडिया जे ख़िलाफ़ ई कहिड़ो प्रोगंडा हले पई, इन लाइ पंहिंजी मीडिया टोटल आवाज़ कटिजे थो साईं तव्हां। इन लाइ उहो त ॿिन्ही पार्टियुनि खे ॾेखारे थो पियो बि हिकु कार्रवाई छा करे आहे। आवाज़ कटिजे थो साईं जो बसि। ठीकु आहे साईं, ॿीहर अगरि कॉल करे सघो, तव्हांजो सिग्नल जे करे शायदि आवाज़ कटिजे पियो। सियासत कहिड़े पासे ते वञे साईं चवनि था त साईं सियासत जो रुख ख़बर पइजी वञे त रुंजो साहब मसइलो हल न थी वञे। लेकिन बहरहाल इहा ई सियासत आहे, इन मां ई गुज़ारो कयो। ऐं सहाफ़त जो बि शायदि कुझु चयूं त ॾिसो मूंखे सम्झ नथो अचे, ॾिसो चैनल बंदि करणु, केबल तां इनखे हटाइणु, इहो किथे जी तव्हां केसिस कयो पिया, ही पियो थिए हू पियो थिए, उहो त हिकिड़ी पंहिंजी जाइ ते आहे। लेकिन हुनमें त लखे हज़ारे माण्हुनि जो रोज़गार जुड़ियल आहे। यस, सो उहो हिकिड़ी बंदि करण जो छा कंहिं बि बिज़नेस ऐं लेट देम गिव अ अपॉर्चुनिटी टू अपॉलोजाइज़, लेट देम गिव अ अपॉर्चुनिटी टू। लेकिन हाणे ज़ाहिर आहे मसइलो उहो ई आहे त असां वटि चैनलनि ते ईअं ठपा लॻल आहिनि। यस, त हीअ हुकूमत ईंदी त हीअ चैनल सां जुट थींदी, हीअ हुकूमत ईंदी त हिन चैनल सां जुट थींदी। यार असां जेको नंढा थी वॾा थियासीं हिन मीडिया में, असां हाणे छा ॻाल्हायूं, मतिलबु असां लाइ इहो तसवुरु करणु ॾुखियो हो जेका हींअर मीडिया में जेका सहाफ़त थिए पई। ज़ाहिर आहे तकलीफ़ूं ईअं नाहे त हीअ 33-34-35 साल जेको मुंहिंजी जर्नलिज़म में एक्सपीरियंस आहे, इन में तकलीफ़ूं मूं या जिथे जिथे आउं रहियसि इदारनि में उते तकलीफ़ूं हुकूमतनि मां न मिलियूं, पर सफ़ा धुर थी बीहणु जी हा, इहो कमाल आहे। ख़ैर शायदि मुफ़ादात बि इहे हुजनि था, ख़ैर मुफ़ादात उते बि हूंदा आहिनि, लेकिन इहो आहे त मीडिया में ऐं हिकिड़ी टॉफ़ी ठाहींदड़ कंपनी में फ़र्क़ु हुजणु खपे। जी हा, जी हा, ज़रूरु इंट्रस्ट ॾिसणु खपे, मुफ़ाद ॾिसणु खपनि, मुनाफ़ो ॾिसणु खपे। इट्स अ इंडस्ट्री, इट्स अ प्रोफेशन। लेकिन बहरहाल खटपटा ठाहींदड़ कंपनी न आहे, मीडिया हुजणु खपे। अली साहब, राना सना आफ्टर मतिलबु शहबाज़ गिल साहब जी स्टेटमेंट खां त काफ़ी ख़ुशि नज़र अचनि पिया, त गिरफ़्तारी बाक़ाइदी गिरफ़्तारी बि थींदी, सभु कुझु थींदो। हुननि त इहा बि ॻाल्हि करे छॾी त इहा कॉन्स्पिरसी आहे, लिखी ॾिसी पढ़े पियो, ऐं इहा जेकॾहिं पुलिस जो बि मौक़िफ़ इहो ई आहे, ऐं इहो कागज़ जेको आहे अगरि शवाइद मिलिया त इमरान ख़ान साहब जेकॾहिं हिकु मीटिंग घुराई आहे, हुन में अंदरि इहो सभु कुझु इंडिकेशन ॾिना अथई, अगरि शवाइद मिलिया त इमरान ख़ान साहब खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। बसि हाणे त जंहिंखे वणे गिरफ़्तार अगरि राइट क्वार्टर्स मां बि सपोर्ट मौजूदु आहे, पर ॾिसणो इहो आहे त हिन सां वरंदो कुझु कोन। डॉन लीक्स थी, डॉन लीक्स छा हो? डॉन लीक में ख़बर छा हुई जंहिंजे करे उते हुन ज़माने में नवाज़ शरीफ़ पंहिंजे इंफॉर्मेशन मिनिस्टर छा नालो हुउसि परवेज़ रशीद खे हटाए छॾियो, ऐं पंहिंजे फॉरेन अफेयर्स जे तारिक फ़ातमी खे हटाए छॾियो। छा हुन ख़बर में हो? छा हाउस एंड ऑर्डर हुन ख़बर में हुई? एतिरी ॻाल्हि हुई त भई असां पाकिस्तान जे हुन हिकिड़े सिक्योरिटी जो इजलास थियो, उन में इहो थियल हो त हाउस एंड ऑर्डर आंदो वञे, पंहिंजे घर टपट सिधा कयो, घर खे ठीकु कयो। उन ते डॉन जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं, उनजे केसिस, जर्नलिस्टनि जे ख़िलाफ़ जेको हो छा नालो सेरिल अलमेडा, उनजे ख़िलाफ़ कार्रवाइयूं, ही थियो हू थियो। पोइ हाणे असांजो पंहिंजो जेको एस्टैब्लिशमेंट चीफ आहे बाजवा साहब, उन पाण तक़रीर में चयो त हाउस एंड ऑर्डर अचणु खपे। ऐं ही ॿ अलॻि ॻाल्हियूं आहिनि, ही ॿ अलॻि ॻाल्हियूं आहिनि। ऐं चवां थो अॼु बि ऐं 10 सालनि खां पोइ बि ऐं शहबाज़ गिल जे स्टेटमेंट खे जस्टिफाई नथो करे सघां, हीअ हिकिड़ो रिडिकुलस स्टेटमेंट आहे। लेकिन चवण जो मक़सदु आहे त हिन सां थिए थो छा थो? ऐं तव्हां ॾिसो न त तव्हांजे बल ते बीठल
अॼु परवेज़ इलाही कीअं फिरियो आहे। जी हाँ उन्हनि जे जी हाँ सभु परवेज़ इलाही मतिलबु हथु छॾाए भॻो आहे बाबा फिज़ूल आहे छा लातालकी कयो शहबाज़ गिल सां पागल आहे ऐं मूं छिड़प ॾिनीमांसि त चरियो थियो ई हीअ छा थो करी ऐं चए थो हाणे शहबाज़ शरीफ़ मूंखे जेको चए पियो हिननि रिलीफ जे हवाले सां ऐं त उहो सभु उनजा इंस्ट्रक्शन मञा पियो चीफ सेक्रेटरी ऐं IG मूंखे जेको शहबाज़ शरीफ़ मोकिले ॾिना आहिनि हाणे आहे 10 माण्हुनि ते चीफ मिनिस्टर। सो इमरान ख़ान खे हाणे इहो डपु थींदो त हीअ जेको कार्रवाई इस्लामाबाद पुलिस करे पई इहो अगरि आउं परवेज़ इलाही खे चवां त नवाज़ लीग वारनि जे ख़िलाफ़ु पंजाब में शुरू कर त अलाए कंदो अलाए न कंदो छाकाणि त परवेज़ इलाही इंस्टीट्यूशन्स ॾिसो इंस्टीट्यूशन्स सां ख़ुदि इमरान ख़ान बि चए पियो त हीअ साज़िश आहे असांखे विढ़ायो वञे पियो पर भाई साज़िश छा आहे शहबाज़ गिल त नॉनसेंस ॻाल्हि करे पियो न। जी हा उहो पाण चई वियो आहे साज़िश त कढणु अच्छा मगर इकोनॉमिक आउटलुक असांजे मुल्क जो ॾिसिजे त उहो सरप्राइज़िंगली बेटर हले थो पियो डिस्पाइट द पॉलिटिकल डिफरेंसिस जेके हलनि था पिया साम्हूं। ॾिसो चइबो आहे न त असांजा माण्हू थोरा ॾाढा बि आहिनि। जी हा असां सबुरु ॾाढो आहे न असां वटि जेको आहे हीअ अदम असांखे इहो यकीन अची वियो आहे त हीअ बेयकीनी हलंदी रहंदी हिन बेयकीनी ते बि असांखे यकीन अची वियो आहे अच्छा त ईअं हलंदो बसि इहो ख़ैरु आहे न थींदो कुझु कोन लेकिन बहरहाल डॉलर जेको सिर्फ़ु फ़िलहालु हिकिड़ो ई इंडिकेटर आयो आहे उहो डॉलर हेठि वियो आहे ऐं डॉलर हेठि वञण जो सबबु ऑफकोर्स IMF जी एश्योरेंस आहे त अगस्त में पैसा अची वेंदा हुतां पैसा ईंदा त तव्हांजो सऊदी अरब ऐं ॿियो किथां अचणा आहिनि दुबई माने कतर UAE त इन्वेस्टमेंट जी ॻाल्हि करे पियो त पंहिंजी सीड़पकारी कंदो कतर ऐं हू पैसा ॾींदा ऐं पोइ असांखे जेको आहे उहो कुझु हिते मुंहिंजे ख़्याल आहे जेके कमर्शियल बैंक्स जेको सटेबाज़ी करे रहियूं हुयूं इन्हनि ते कुझु शायदि स्टेट बैंक थोरो हल्को फुल्को डंडो खयो हूंदो अफ़गानिस्तान ॾे मोकिलण खे थोरो चेक कयो वियो हूंदो सो हीअ सभु फैक्टर्स आहिनि जंहिंखां पोइ जेके हिकिड़ी सटेबाज़ी थी रही ॿी जेके कमर्शियल बैंक्स खेॾे रहिया मुंहिंजे ख़्याल आहे त उनमें बाक़ी अदरवाइज़ हिकिड़ी ज़ाहिर आहे हिकिड़ी सेंटिमेंट बि हूंदो आहे हिकिड़ो मार्केट फीलिंग बि हूंदी आहे त उहा पॉज़िटिव थी आहे त यार हीअ बेयकीनी ते यकीन अची वियो असांखे हिन बेयकीनी ते यकीन अची वियो आहे ईअं ई थींदो रहंदो हलो पंहिंजो कमु कयूं था कुझु न थींदो लेकिन ॾिसणो इहो आहे त 13 तारीख़ ते अॼु इमरान ख़ान साहिब जी बॉडी लैंग्वेज इहो ॿुधाए रही त काफ़ी डिस्टर्ब हुआ मूंखे अगरि आउं अलाउ कयो त आउं लफ़्ज़ इस्तेमालु कयां मूंखे ख़ान साहिब अॼु परेशान नज़र आया ऐं घबराना नहीं लेकिन थोरा घबरायल बि हुआ ऐं लेकिन इहो आहे त हुननि कुझु ॻाल्हियूं जेके कॉन्स्पिरेसी थ्योरी ॿुधाई उन मां मूंखे लॻो त हाणे ख़ान साहिब खे अगरि सफ़ा को वाट नज़र न आई त ही वरी 13 तारीख़ ते पाण खे मता को वॾो ऐलान करे ॾेखारियो अच्छा पोइ त पोइ अलाए किथे कहाणी वञी पहुचे जेकॾहिं अगरि को वॾो ऐलान इमरान ख़ान साहिब या कुझु अहिड़ो कुझु करे वेंदो या धरणे जी बि ॻाल्हि करे वेंदी त हिकिड़ो सुवालु उभिरे थो त अहिड़ियूं सिचुएशन्स में बक़ाया पार्टीज़ टेस्टेड आहिनि त बर्दाश्त बि करे वयूं आहिनि पार्टी बची बि वई आहे PVS जेके बि थींदियूं आहियूं PTI जो छा इहो भउ आहे इमरान ख़ान साहिब खे सभ खां वॾो ॾिसो ॻाल्हि इहा आहे त प्रीवियस पार्टीज़ बि श्रिंक त थियूं न यस पीपल्स पार्टी श्रिंक थी सिंध जे इलाइक़नि में अची वई नवाज़ लीग जे साम्हूं पंजाब जो बेस इरोड थियो इमरान ख़ान उनमें घड़ी आयो आहे हाणे टकर जो पहलवान थी वियो आहे त हीअं ज़ाहिर PTI खे बि डपु त आहे लेकिन PTI जो मसइलो इहो आहे त अगरि इमरान ख़ान खे नाहिल कनि था इमरान ख़ान खे या को ख़ुदा न ख़ास्ता हीअ जेको TTP जी ॻाल्हि करे पियो इहो भवाइतो आहे ऐं सो हू इहो कॉन्स्टेंटली अॼोकी तकरीर में मूंखे लॻो त हू मतिलबु इस्टेब्लिशमेंट खे क्लियर मैसेज इहो ॾिए पियो त भई आउं त तव्हां सां विढ़ण ई नथो चाहियां हीअ नवाज़ लीग वारा असांखे विढ़ाइनि पिया हरूभरू पर पहिरियों हुननि वटि पंहिंजा रिकॉर्ड हूंदा जी हा ठीकु आहे वरी महिरबानी साहिबु नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दौर में